अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ मस्ट हैव एंड माइट हैव। हाणे मस्ट हैव जेका आहे उहो पास्ट जे एक्शन्स लाइ पाण इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं पाण खे यकीन हूंदो आहे त इहो कमु ज़रूरु थियो हूंदो। सही। हाणे मां तव्हांखे माइट हैव जो ॿुधायां त माइट हैव पाण पास्ट जे उन एक्शन्स लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंमें पाण खे यकीन न हुजे त इहो कमु थियो हूंदो। मतलब त कमु थियो हूंदो या न थियो हूंदो इहो पाण खे ख़बर न हुजे, तॾहिं हुन लाइ पाण माइट हैव जो इस्तेमालु कंदासीं। त हिन जो मां फॉर्मूलो ॿुधायां पहिरीं मां तव्हांखे मस्ट हैव जो फॉर्मूलो ॿुधायां। हिन जो फॉर्मूलो आहे सब्जेक्ट प्लस मस्ट हैव प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इहो ई फॉर्मूलो मां तव्हांखे मिसालनि सां सम्झायां थो। हिते मिसाल लिखियलु आहे, हू कॉलेज ज़रूरु वई हूंदी, शी मस्ट हैव गॉन टू कॉलेज। ॿी मिसाल लिखियलु आहे, हिन ज़रूरु अली खे कॉल कई हूंदी, शी मस्ट हैव कॉल्ड अली। हू ज़रूरु तव्हांजे घर आया हूंदा, दे मस्ट हैव कम टू योर होम। हाणे मां तव्हांखे माइट हैव जो ॿुधायां त माइट हैव जो फॉर्मूलो आहे सब्जेक्ट प्लस माइट हैव प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। मां उहे पुराणी जेका लास्ट टॉपिक में मिसाल इस्तेमालु कयूं आहिनि उहे वरी मां ॿुधायां थो त तव्हांजो कंफ्यूजन क्लियर थी वेंदो। हू शायदि कॉलेज वई हूंदी, हुते छा हुयो, हू ज़रूरु कॉलेज वई हूंदी, हिते आहे हू शायदि कॉलेज वई हूंदी, शी माइट हैव गॉन टू कॉलेज। हू शायदि तव्हांजे घर आया हूंदा, दे माइट हैव कम टू योर होम। हुन शायदि अली खे कॉल कई हूंदी, शी माइट हैव कॉल्ड अली। त आई होप तव्हांखे इहो लेक्चर क्लियर हूंदो। बिल्कुलु ईज़ी लेक्चर हुयो। तव्हांखे जेका बि कंफ्यूजन हुजे अॼु जे टॉपिक में या लास्ट जेका टॉपिक्स थिया आहिनि उन में तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।